तव्हांखे हिकु नई पहचान मिलंदी आहे जॾहिं तव्हां मसीह में आहियो। तव्हांजी पहचान सभिनीनि खां वधीक महत्वपूर्ण ठहंदी आहे। तव्हांखे कम में कोन करणो आहे। संसार में ईअं ई थींदो आहे। तव्हां छा कयो, छो कयो, छा था कयो, कंहिंजे लाइ था कयो, छा तव्हां सुठी तरह आहियो, छा तव्हांखे छा करणु खपे, मूंखे संदेश ॾींदो आहे कि मां हिक ॿिए खे कुझु चवां, पर मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे, छाकाणि त मूंखे ख़बर आहे कि जेकी ॻाल्हि चवां थी उहा सच आहे। तव्हांखे साल खां कोई फ़ोन करे तव्हां चवंदव मां व्यस्त आहियां। असांजो व्यस्त थियण जो मतिलबु हूंदो आहे कि असां ॿिलो आहे, असां कुझु बि कयूं कोन था, उनखे उनजे फल जे करे ॼाणींदा आहियूं। प्रभु असांखे व्यस्त थियण जो बुलावो कोन ॾींदो। अगरि मसीह में केरु आहे त उनजी नई दुनिया ठहंदी, पुराणी ॻाल्हियूं हली वेंदी। ॾिसो, उहे सभु नयूं आहिनि। मुंहिंजे माउ पीउ मूंखे प्यार कोन कंदा आहिनि, सभु ॻाल्हियूं भुलिजी वञो। मूंसां ग़लति थियो आहे, सभई ॻाल्हियूं, पर मूंखे शिक्षा जो मौक़ो कोन मिलियो। मुंहिंजो जनम समाज में नियल तबके में थियो, सभु ॻाल्हियूं नई थी वेंदियूं आहिनि। अचो ॾिसूं था इफिसियो 1:3, 4 ऐं 7। हुन में मसीह में, उन में तव्हांखे आईंदा प्रेम ॻोल्हणो कोन पवंदो। तव्हां प्रिय आहियो। हाणे इहो सम्झी वठो। मुंहिंजी प्रार्थना आहे प्रभु इहे सम्झी वञनि। प्रभुअ खे तव्हां सां प्यार आहे। कुझु माण्हुनि खे कोन्हे, उहे सभ सां प्यार कंदा आहिनि, पर उहे तव्हां सां प्यार कंदा आहिनि। आमेन। इफिसियो 1:3-4 में असांजो प्रभु यीशु मसीह जा प्रभुअ सां पिता हुया, धन्यवाद थिया ऐं उन सां वाहवाही थी, उन सां इहो प्यारो आहे। मूंखे उन असांखे आसीस ॾिनी। अहिड़ो कोन्हे कि उहो कहिड़े ॾींहं ते आसीस ॾींदा, उहो असांखे आसीस ॾींदा आहिनि किथे, कीअं कीअं बि। स्वर्गीय जॻह ते पवित्र आत्मा द्वारा आसीस ॾींदा। त अगरि मां इहो आसीस पाइणु चाहियां थी त मूंखे इन सां लाइ कुझु न कुझु करणो पवंदो ऐं मसीह में जीअणो पवंदो, सिखणो पवंदो। ऐं प्रभु जेके पंहिंजे जीवन लाइ मूंखे बुलावो ॾिनो अथई उहो सभु सम्झी करे मूंखे हुन सां गॾु हलणो पवंदो। कहिड़ा बि दोस्त न विञाइणा आहिनि उनखे जीवन में। ॾिसो, मां पंहिंजे जीवन में सभिनीनि दोस्तनि खे ठाहे रखियो आहे ऐं मां उनखां परे न भॼी आहियां। दोस्तनि खे न विञायो आहे, पंहिंजे गिरजे में रही पई आहियां, पर मूंखे पंहिंजो गिरजो छॾणो न हुयो। ख़बर अथव, मां अगरि चवां, अगरि मां माण्हुनि सां गॾु रही थी सघंदी हुयमि जेके मुंहिंजी सफ़ा परवाह कोन हुई, छाकाणि त माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, हमेशह तव्हांजी परवाह कोन कंदा आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। आमेन। ऐं मां इहो जल्दी ॼाणे वरितो हो ऐं मां चाहियां त उते ई रुकिजी वञा। मां स्वर्ग में बि वञी सघंदी हुयमि, पर मां उन आसीस में कोन रही सघंदी हुयमि अगरि मां उन परिस्थितियुनि में मसीह में कोन रही हुजां त। प्रभु मूंखे कोन माण्हुनि सां अनुसार अचरज थींदो आहे। घणेई माण्हू पंहिंजे जीवन मथां प्रभु खे घुराए करे पंहिंजो आनंद विञाए छॾींदा आहिनि, छो करे प्रभु जे वजह माण्हुनि खे सेखारींदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे पौलुस प्रेरित चयो गलतियूं 1:10 में, अगरि मां हाणे ताईं इंसान खे ख़ुशि कंदो रहां त मां मसीह में मां दास कोन हुजां। उन्हनि चयो अगरि मां प्रेरित ठहणु चाहींदो हुयमि त तॾहिं मूंखे सिखणो हुयो कि कहिड़े माण्हू खे न चवणो आहे, ऐं उन कुझु मूंखे इहो सेखारियो कि सुठो कोन लॻंदो हुयो जेको मां कयां थो। मां तव्हांखे ॾींदमि हिकु आंकड़े सां मदद मिलंदी। असांखे सुठो लॻंदो आहे, 10% माण्हुनि खे तव्हां सुठा कोन लॻंदा आहियो। इहा हिकु संख्यात्मक तय आहे। इन लाइ हर वक़्तु सभिनीनि माण्हुनि खे ख़ुशि करण जी कोशिशि तव्हांखे मारे छॾींदी। उहो तव्हांजो जीवन चुराईंदी, शांती चुराईंदी,
तव्हांजो आनंद चुराईंदी। इन जो मतिलबु छा आहे? तव्हांखे ॿियनि खे ख़ुशि करणो आहे। प्रभु तव्हां सां प्यार थो करे। हिकु नंढो ॿारु ॿाहिरि थो वञे कंहिं ॿिए जे ॿार सां, उन सां कुझु ग़लति ॻाल्हि थो करे, उन जी भावनाउनि खे ठेस थी पहुचे, उहो भॼी करे माउ पीउ वटि वञे थो। ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि जेको असां माउ पीउ खे चवंदा आहियूं उहो चवंदा आहियूं, मां तव्हां सां प्यारु कंदी आहियां। पीउ तव्हां सां प्यारु कंदो आहे, छाकाणि महत्वपूर्ण कोन्हे कि तव्हां सां प्यारु आहे। इन ॻाल्हि जी शांती मिलंदी आहे त तव्हां जल्दी ई ठीकु ठाक थी वेंदव ऐं संसार में तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हांखे हुन जी ज़रूरत हुई ऐं प्रभु तव्हां सां भॼी करे आयो ऐं तव्हांखे पंहिंजे गले थो लॻाए, उहो तव्हां सां ॻाल्हियूं थो करे। आमेन। मूंखे ॾाढो गुस्सो ईंदो आहे जॾहिं माण्हू हली पवंदा आहिनि कहिड़ी धार्मिक इमारत जी तरफ़ हर आर्तवार ॾींहुं ऐं 3-4 दफ़ा सिद्धांत ॿुधंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां हर दफ़े इहो ॿुधो आहे ऐं तव्हां इन सिद्धांत ते कोन ईंदा। अगरि तव्हांखे हिकु दफ़ो भरोसो थी वियो, तव्हांखे उन तरीक़े सां सिखण जी ज़रूरत आहे त तव्हां उन तरीक़े सां सिखी सघंदा आहियो जेको प्रभु तव्हांखे चए थो ऐं उन सां संबंध जोड़े छॾियो। जीअं कोलोसियंस 2:10 जे अनुसार जेको मूंखे प्यारो लॻंदो आहे, अगरि उन में इहो ई भरपूर आहे, उन में उहो मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां उनखे चई सघंदा आहियो कि तव्हांजी शादीशुदा जीवन पूर्ण आहे ऐं तव्हांजा ॿार सुठा आहिनि, तव्हां ॿारनि सां ख़ुशि आहियो। मां उन्हनि सां गॾु रहंदमि। तव्हांखे इहो चवणो आहे। जेके बि ॿार आहिनि ऐं जेके बि ॿार कोन आहिनि, उहो उन्हनि जे लाइ सुठो आहे, छाकाणि त उहो हिकु ॻाल्हि आहे जेकी तव्हां उहो करे सघंदव। मां 50 सालनि जी उमिरि जे मथां बि इहो चई थी सघां कि तव्हां शादीशुदा जे जीवन में गॾु रही था सघो ऐं तव्हां हुन रहण सां निराश न थियो, छाकाणि त तव्हांजो नुक्स उन में ई थींदो कि तव्हां कहिड़ी शइ ॾिसो था ऐं तव्हां चओ था कि पंहिंजी शादी सुठी न थी आहे, कहिड़े माण्हू सां थी आहे। मां इन में पूर्ण आहियां। ॿुधायो कहिड़ी ज़ाइफ़ा या त मर्द इन ॻाल्हि ते शायदि पंहिंजी ज़ाल विञाए छॾी हूंदी या मर्द विञाए छॾियो हूंदो। इहे सभई दास्तान शादीशुदा थींदियूं आहिनि, छाकाणि त तव्हां इन खे पंहिंजे सां गॾु न करे सघंदव। मूंखे लॻंदो आहे त असां कंहिंसां बि गॾु किथे बि सम्झी वञूं। जेकी बि ॻाल्हि इंसान में हूंदी आहे उहो तव्हां उनखे सम्झी था सघो, उन सां गॾु रही करे तव्हां उन सां गॾु आराम करे था सघो। ऐं जॾहिं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां उन सां गॾु नथा रही सघो ऐं तव्हांखे शिक्षा जी ज़रूरत आहे, तव्हां उन इंसान सां रहो। असां मां केर बि कोई सही कोन्हे ऐं असां नथा चई सघूं इहा ॻाल्हि कि असांखे ख़बर आहे त असां कहिड़ा सुठा महान कम कया आहिनि। अचो ॾिसूं था गलतियन 3:28। हुन जी टाइपिंग सां वधीक मां ॻाल्हाए सघंदी आहियां। इहो रहियो हो, सभई चओ इहो। हाणे कहिड़ो अंतर कोन्हे आहे, कहिड़ो भेद कोन आहे। न करे यहूदी रहियो आहे, ना ही केरु यूनानी रहियो आहे ऐं ना ही केरु दास आहे। कोई नारी कोन्हे, कोई नर कोन्हे, न केरु न नारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी, जाइफ़ूं ऐं मर्द जो जेको शरीर हूंदो आहे, अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि कमु कंदा आहिनि, पर इहा ॻाल्हि आहे कि असांखे सम्झण जी कोशिशि करणु खपे कि असांजो मूल्य ऐं क़ीमत छा आहे ऐं असां उनखे सामाजिक रूप में कीअं था पहचान ठाहियूं। बाइबल जे अनुसार अंतर में सुभाणे ताईं असां सभई गुम थी वेंदासीं। असां सभई हिकु ॾींहुं गुम थी वेंदासीं। मूंखे हिकु ईमेल आई हुई। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी, जॾहिं मां ईमेल मोकिलींदी आहियां त हेठां पंहिंजो नालो लिखंदी आहियां, जॉयस। धन्यवाद जॉयस, आसीस मिले। ऐं हिन में लिखियलु हुयो जॉयस महिरबानी, ऐं पोइ उहो माण्हू उन जे नाले जे हेठां उन जे बारे में कुझु लिखियलु हो। मां सोचियो इहो छा आहे? पोइ मां पढ़णु शुरू कयो। लिखियलु हुयो त निर्देशक ऐं अमुक कॉलेज जो भूतपूर्व छात्र हुयो ऐं अमुक कंपनी जा प्रबंध ऐं जेका अमुक कंपनी जा सलाहकार आयत। मां सोचियो इहे कहिड़ी ॻाल्हि आहे? वाह,
मां कागर जे मथां ओतिरी महत्वपूर्ण कोन लॻंदमि। केतिरनि खे ख़बर आहे कहिड़े बारे में ॻाल्हायां थी। तव्हांखे सुठो अचणु ॾिसणो आहे। अगरि तव्हां इहो कोन चवंदा त बि मां तव्हांखे ॿुधाईंदमि। अगरि तव्हां इहो कोन ॾिठो त तव्हां सुठो वचन छा ॾिसंदव। गलतियुनि 2:6 में मूंखे जाम प्यारी लॻंदी आहे। हुनजे करे कोई नओं नियम न ठाहियो वियो हो जेको माण्हू कुझु सम्झी वेंदा आहिनि। उहो चाहे कुझु बि हुजे, मूंखे इन सां कुझु कमु कोन्हे। तव्हां इहो सम्झी वठो, प्रभु कंहिंसां बि कुझु बि कमु न करंदा आहिनि। छा तव्हां इहो ॼाणींदा आहियो? ऐं तव्हां ॻाल्हि ॿुधो, प्रभु तव्हांखे प्रभावित कोन कंदा आहिनि, छाकाणि त ख़बर अथव उनखे छा प्रभावित कंदो आहे। तव्हां हिकु नंढे ॿार जी तरह अची करे उन सां गॾु ऐं ओचितो प्रभु प्रभावित न थियनि। ख़बर अथव उनखे छा प्रभावित कंदो। तव्हां हिकु नंढे ॿार जीअं उनखे छड़ो इहो चओ अची करे, मूंखे चाहे सम्झ में कोन ईंदो पर मूंखे पूरो भरोसो आहे। मां कोन थो ॼाणा कीअं कंदो प्रभु, पर मूंखे विश्वास आहे। मूंखे ख़बर आहे कि तव्हांजे लाइ इहा विश्वास करणु कठिन आहे। उन जे बारे में कुझु कम खां पोइ जेको तव्हां कयो, प्रभु कॾहिं कहिड़ा कम अची सघंदा आहिनि। पोइ यादि रखिजो, प्रभु कॾहिं बि उनखे असां हमेशह ईअं सोचींदा आहियूं। इहो आश्चर्यजनक आहे कि माण्हू होशियारु आहे पर उनखे ख़बर हुजे कि प्रभु प्रभु आहिनि ऐं उहे हमेशह चवंदा आहिनि। ऐं जेके उन सां साम्हूं हूंदा आहिनि उहे तव्हांजे साम्हूं कंदा। मूंखे ख़बर कोन्हे प्रभु हीअं कीअं कयईं। मूंखे ख़बर कोन्हे मां हिते कीअं बीठी आहियां। मां कोन थी ॼाणा कि असांजी सेवादारी एतिरी वॾी कीअं थी वई। मां कुझु बि नथी ॼाणा। मां कोन थी सम्झां कि मूंखे उहो करणु खपे। मूंखे पक भरोसो आहे ऐं मां हमेशह भरोसो कंदमि। मां अतीत खे ॾिसी करे सोचींदी आहियां। ख़ैर जीवन में असांखे इन ई ॻाल्हियुनि सां सभु कुझु मिलंदो आहे। इन लाइ मूंखे प्रकाश मिलियो, छाकाणि मुंहिंजे में ॾाढी दरारूं हुयूं। तव्हां सभई हाणे ठीकु आहियो न? छा तव्हांखे ख़बर आहे असां निरंतर लॻभॻि दीवानगी में हद करे छॾींदा आहियूं। सभ खां अची असां पदवी ऐं प्राप्त करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं इन विषय में सोचींदा आहियो कि तव्हां छा था कयो। इहो पागलपन आहे। तव्हां इनखे लिखो। मरकज़ में 9 में अध्याय में इहो ई लिखियलु आहे त इहो हिकिड़ो नमूनो आहे जिते असां आहियूं। छाकाणि त उहो उन वक़्तु व्यस्त हुआ। पंहिंजे पाण खे इन दृश्य सां ॾिसो। यीशु पाण खे चेले खे ॿुधाइण जी कोशिशि पिया कनि कि अचण वारी दर्दनाक मौत जे बारे में जेको उहो सहन करण वारा हुया ऐं सचपच गंभीर ॻाल्हियूं हुयूं जेके उहो बिल्कुलु ओड़ी हुयूं जेके उहो पंहिंजे जीवन में ॿुधाईंदा हुया। उहो व्यस्त हुया ऐं पंहिंजे चेलनि खे उपदेश ॾिने त तूं इहो चवणु लॻ कि इंसान जो पुटु इंसाननि खां ई हथनि खां पकड़ायो वेंदो ऐं तूं हुनखे मारे छॾींदे ऐं तव्हां इहो ऐं उन खां पोइ मरण खां पोइ 3 ॾींहंनि में उहो बीह करे उबतो थींदो। पर उहो उथी वियो। इन करे उन्हनि खां पुछियो, वरी उन्हनि खे कफ़न में वञी करे घर में वञी करे उन खां पुछियईं त रस्ते में तूं कहिड़ी ॻाल्हि चईं। उहो चुप रहियो हुयो सॼे रस्ते में। हाणे ॾिसो, प्रभु उनखे पंहिंजी अचण वारी मौत ऐं पुनर्जीवित जे बारे में ॿुधाइण जी कोशिशि पिया कनि ऐं बचकानी ॻाल्हि ॿोल करणु पिया लॻनि। यीशु ॼाणींदो हुयो कि उन्हनि खे पुछियो रस्ते में तव्हां कहिड़ी ॻाल्हि कई हुई ऐं बहस था कनि उन ॻाल्हि ते। ऐं इन में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे ख़बर पए कि रस्ते में छा थियण वारो हुयो उन वाद विवाद में। तव्हां इनखे मैत्री 20 में ॾिसो। मुंहिंजो मतिलबु आहे हिते तव्हां सां गॾु भयानक घर रहियो आहे। तॾहिं उन्हनि खे हिकु नंढे ॿार जी ॻाल्हि सां शुरूआति करणी पई ऐं हिकु ॿार वाटुरु उन्हनि खे उदाहरण ॾियणो पियो ऐं सेखारियो उहा ॻाल्हि। छो इन सां महत्वपूर्ण छो आहे तव्हांखे इहो ॿुधणो आहे।
ॿिए कंहिंजे शरीर सां उनखे ॿिए कंहिंसां कुझु बहितर प्रकट थींदो ऐं तव्हांखे उन सां गॾु रही करे कुझु पाइणो खपे ऐं तव्हां उन पतरस कोन थी सघंदव कि जंहिंमहिल तव्हांखे प्रभु असांखे ठाहियो आहे ऐं असां उन जी तरफ़ हली सघूं ऐं कोशिशि न कयूं, कोशिशि करणु बंदि कयो इहा ॻाल्हियुनि जी। आमेन। पंहिंजे जीवन में हिकु वक़्त जे मथां ॾाढो 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 प्रयास कयो, जीअं मुंहिंजे गिरजे में अभिजात सामाजिक दल ते मूंखे स्वीकार कयो। ॾाढो हैरान कंदा आहिनि मूर्खता सां भरियल खेल जेके असां माण्हुनि सां गॾु खेॾंदा आहियूं, छाकाणि त असां घणाई दफ़ा इहो सोचींदा आहियूं कि असां उन सां अहिड़ा माण्हुनि सां गॾु जेके महत्वपूर्ण सम्झंदा आहिनि, इहो असांखे महत्वपूर्ण ठाहींदा, इहो सम्झण बिना कि उन में छा आहे ऐं उन में छा न आहे। इन खां वधीक तव्हांखे कीअं सम्झणु खपे। आमेन। अगरि तव्हांखे हिकु सेवक जो कमु मिलियो अथव त तव्हां धरतीअ ते सभ खां महान आहियो। मां चवां थी, मां हिकु उद्देश्य ॾाढो प्रयास कयो हुयो। मां गिरजे में हुयमि उन्हनि माण्हुनि सां दल जे शामिल थियण लाइ, छाकाणि त हिकु फ़ैसिलो वठण वारो जो दल हूंदो आहे ऐं उन में शामिल थी वियसि ऐं आख़िरकार मूंखे देव सां गॾु इहो थियो ऐं ख़बर अथव मां चाहींदी हुअमि कि उनखे मिलण खां पोइ मां कोशिशि कयां पई कि इहा ॻाल्हि हुई कि हिकु मां पदवी कोन मिली हुई। अगरि सही दल में कोन हुयसि त छो त मूंखे चुनाव करणो ऐं उहो चुनाव में मूंखे वञी करे उन गिरजे में वञी करे मूंखे उहो ॻाल्हियूं करणी हुई जेके शामिल थियण वारी हुयूं ऐं इकलौती जाइफ़ हुयमि। मां हाणे चालाकी सां दल बदियां थी, पंहिंजे जमायल वरितो आहे ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी त कहिड़ी पदवी बि मिली ऐं सच में इहा ॻाल्हि हुई कि प्रभु मूंखे हमेशह चवंदा हुआ कि तोखे इहो करणो आहे, तूं हिनखे नापसंद छो थी करे, तोखे हिन जो इशारो मिलियो आहे, तूं नच। उहो मुंहिंजे लाइ मां हुई। ख़ैर उन ॾींहुं हिकु ॾींहुं जॾहिं मां प्रभु जे अॻियां पंहिंजे सॼी 10 ॾींहं जीवन जा दुखड़ा रोईंदी हुयमि ऐं ॿुधायोसीं कि इहो छा थियो आहे ऐं उन मूंखे पवित्र आत्मा सां भरे छॾियईं। मां तव्हांखे ॿुधायां कि उन छा कई आहे। त मां तव्हांखे सच थी चवां, मुंहिंजो उहो नंढो सो दल बिल्कुलु बौखलाए वियो, छाकाणि त मां उन्हनि जहिड़ी कोन रहण वारी हुयमि। अगरि मां उन्हनि जहिड़ी कोन न हुजां त मां शर्तिया ग़लति न रखां। गिरजे में असांजी पदवी सां असांखे कहिड़ो बि फ़ाइदो कोन्हे। उन्हनि देव जी पदवी मुंहिंजे बोर्ड जे मथां हणण जी परवाह कोन कई। असांखे ॾिसी करे चई या त तव्हां चुप थी वञो या त तव्हां हितां वञो। उन्हनि असांखे आसमान मां सिधो धरतीअ ते पहुचाए छॾियो। छाकाणि त मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां 32 साल पहिरीं चुप रहण खां मुंहिंजे लाइ विकल्प कोन हो। उनखे शायदि थियणु खपंदो पर उन न। ऐं इहो कठिन हो। देव ऐं मां उन संप्रदाय में वॾा थिया आहियूं ऐं असां उनखे पंहिंजो परिवार मञींदा हुयासीं। इन करे परेशानी थी। सभु सोचींदा आहिनि कि पहिरीं जेकी ॻाल्हि हुई उहा संतुलित थी वई ऐं मां पागलनि वांगुरु थी वई हुयमि, पर जेकी बि ॻाल्हि आहे उहा अजीब हुई। पर अॼु मां हुनखे न सोचींदी आहियां, छाकाणि त इहो बुरो सुपिनो सम्झी करे विसारे छॾियो आहे ऐं मां सोचे करे उनखे सम्झण में न पियो अचे। घणी महिनत कई हुई उन दल जो हिसो थियण जी ऐं उन छा कई। जंहिं वक़्तु मां उन्हनि जो कुझु न कयो त उहो मूंखे कढी फिटी कई। ईअं थींदो आहे जॾहिं तव्हां माण्हुनि खे ख़ुशि न कंदव। अगरि तव्हां माण्हुनि खे ख़ुशि करणु चाहियो था, तव्हां ठही कोन पाईंदव प्रभु खे ख़ुशि करण वारा। अगरि प्रभु तव्हांखे ख़ुशि करण वारो कोन ठाहींदो त तव्हां ख़ुशि कोन रही था सघो। मां आख़िरी ॻाल्हि इहा चवणु चाहींदी आहियां कि अगरि तव्हां पंहिंजे पाण खे मसीह में कोर था ॼाणो, तव्हांखे जीवन में इंसान जो डपु हूंदो आहे, तव्हां कुझु ॻाल्हियूं खे सामनो नथा करे सघो, तव्हां अहिड़ी ॻाल्हियुनि सां जेके तव्हां सां निपटी नथा सघो ऐं तव्हां धार्मिकता जी आड़ में तव्हां चवंदव कि तव्हां प्रार्थना करण वारा आहियो, जंहिंजे बारे में तव्हांखे भयभीत थींदो आहे, पर प्रभु तव्हांखे चए थो कुझु शयुनि जे बारे में तव्हांखे प्रार्थना करणी आहे, हर शइ जे बारे में प्रार्थना करणी आहे। पोइ वरी घणेई दफ़ा उन सां निपटण जी ज़रूरत हूंदी।
छाकाणि त प्रभु तव्हांजे लाइ निपटंदो आहे। उन जे लाइ तव्हांखे संतुलित थियणो पवंदो ऐं तव्हां उहो कंदव। प्रभु तव्हांजो इंतज़ारु कंदो आहे कि तव्हां उनखे कीअं पाईंदव। तव्हांखे शांती पसंदि आहे, पर मूंखे ईअं लॻंदो आहे, मूंखे शांती वणंदी आहे। मुंहिंजे जीवन में पहिरियों ई ॾाढी ख़राबी हुई जेको, पर त बि मूंखे शांती पसंदि आहिनि ऐं प्यारी लॻंदी आहे जाम। ऐं कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां कि शांती में ई रहां। मूंखे ख़बर न पवंदी आहे त इहो मां छा थी कयां, छो त मां डप में नथी बीह सघां। छा तव्हां मां केतिरनि माण्हुनि खे ख़बर आहे जेकी ॻाल्हियूं तव्हांखे तंग कंदियूं आहिनि, तव्हां उनखे सामने न अचणु ॾींदा ऐं अची करे तव्हां में केतिरनि खे ख़बर आहे। इन लाइ मां माण्हुनि खे इहो सेखारणु ऐं मदद करणु थी चाहियां। उहे केरु आहिनि? मसीह में मां चाहियां थी कि तव्हां मथो खणी करे बीह सघो। उहे ॿिया माण्हू जेके चालाकी सां तव्हांजो मथो क़ाबू कंदा आहिनि, इन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां उन सां गॾु कोन आहियो। पर मूंखे इहो लॻंदो आहे कि तव्हांखे ॿुधायां कि छा करिणो आहे। इन तरह सां जीवन जियो। बाइबल इहो कोन सेखारींदी आहे कि असां कंहिंजे सिद्धांत खे कोन ॼाणूं, पर असांखे इहो ॼाणणो आहे ऐं इहो करणु खपे। इहो ई तव्हांखे कोशिशि करणी आहे। आमीन। मां तव्हांखे ॿुधायां थी कि तव्हां सभई प्रश्न आहियो त तव्हांखे ख़बर पए कि हर हिकु इंसान जे लाइ, कहिड़े हिकु इंसान लाइ नथी चवां, जेको बि हिते आहिनि, हर हिकु इंसान जे लाइ प्रभु हिकु जाम सुठी ॻाल्हि चई आहे। उहो तव्हांजे लाइ सभु कुझु करे सघंदो आहे। तव्हांजी परेशानी हटाईंदो। तव्हांखे कोई बि ॻाल्हि जी परेशानी न थींदी। तव्हां उन जी रज़ा में राज़ी रहो। मूंखे हिन सवाल जो जवाबु कोन्हे। उहो असांजे अॻिते आहे, असांजे पुठियां आहे, उहो असांजे अंदर में आहे। तव्हांजे लाइ हिकु योजना ठाही आहे प्रभुअ। जीअं मां तव्हांखे शुरूआत में ॿुधायो हुयो कि उहो तव्हांखे करिणो आहे। आमीन। सभई उथी बीह रहो। चओ, मां मसीह में आहियां। उहो मूंसां प्यार कंदो आहे। मां पंहिंजे बारे में उत्साहित आहियां। मां तव्हांजे लाइ प्रार्थना थी कयां। पिता, इन सुठनि माण्हुनि जे दल लाइ प्रार्थना थी कयां। ए प्रभु यीशु, असांखे सचपच तव्हां में मदद मिले थी। जीअं तव्हां सां छड़ो इन जे बारे में ॻाल्हि कयूं, गीत ॻायूं, उत्साहित थियूं। असांखे मदद कयो जीअं ॿारनि वांगुरु असां तव्हां वटि अचूं, तव्हांजे मथां विश्वास कयूं ऐं सादगी में रही करे तव्हां सां मिली सघूं। मसीह में, इंसान मसीह में आहे। हिकु नई सृष्टि आहे। पुराणी ॻाल्हियूं बीतजी वियूं आहिनि ऐं सभई ॻाल्हियूं नई ठही वियूं। ॾिसो, जॾहिं असां पंहिंजे मुक्तिदाता खे स्वीकार कंदा आहियूं ऐं उन ते अमल करणु लॻंदा आहियूं, उन जो इहो ई मतिलबु आहे त असांजी आज़ादी वॾी आहे। ऐं असां यूहन्ना 8:36 जे हिसाब सां अगरि पुट तोखे आज़ादु कंदो त सचपच तूं आज़ादु थी वेंदे ऐं पाप जी शक्ति सां मुक्त हूंदे। ऐं असां इंसान जे डप सां आज़ादु आहियूं ऐं असां आज़ादु आहियूं। मुंहिंजो मञणु आहे कि पंहिंजे जीवन जो पंहिंजो पाण सां ऐं प्रभुअ सां। तव्हांजे लाइ सचपच इहो सम्झणु ज़रूरी आहे। मां वटि थोरी शिक्षा आहे जेकी मां तव्हांखे पहुचाइणु चाहियां थी, जीअं तव्हांखे मदद मिले। महिरबानी करे तव्हां इहा शिक्षा घुराए वठो जीअं तव्हांखे सचपच इन सां मदद मिले ऐं तव्हां जीवन में जी सघो। तव्हां कंहिंखे सुञाणींदा आहियो, उहो पाण खे पसंदि नथो करे ऐं पंहिंजे बारे में हमेशह बुरो महसूस थो करे, ऐं तव्हां उनखे सुठा उपहार ॾियो, उन सां गॾु कुझु वक़्तु बितायो ऐं उन दुनिया जे माण्हू जी मदद कयो। मसीह में चवणु आहे कि यीशु सां गॾु उहो संबंध। महिरबानी करे ॾिसंदा रहो। इहो सॼी जानकारी लिखी वठो, असांखे फ़ोन कयो, असांजी वेबसाइट ते अचो, कोई क़दम खणो, पंहिंजे हिसे जो कमु कयो ऐं जीवन बहितर थींदो। प्रभु जो अनुग्रह थिए। तव्हांजो ॾींहुं सुठो हुजे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं।
हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।